सिंध पब्लिक सर्विस कमीशन वसीले सब्जेक्ट स्पेशलिस्ट जो इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि जी डिग्रियुनि ऐं डोमिसाइल जी तस्दीक जो हुकुम। सिंध जे तालीम खाते 83 उम्मीदवारनि जा डोमिसाइल ऐं डिग्रियुनि जी तस्दीक लाइ लाॻापियल इदारनि खे ख़त लिखी छॾियो। 20 ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स, 3 यूनिवर्सिटीज़, दारुल उलूम ऐं कंट्रोलर्स खे ख़त उमाणियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारा पेंटागोन जो दौरो। अमेरिकी बचाव वारे वज़ीर लाइट ऑस्टिन सां मुलाक़ात। पेंटागोन तर्जुमान मौसूफ़ मुलाक़ात में ख़िते जी सिक्योरिटी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ॿ तरफ़े दिफ़ाई सरकार जे शोबनि ते बि ॻाल्हियूं। इसराइली फ़ौज गज़ा जे स्कूलनि ते बि हमला शुरू करे छॾिया। शादिया अबू गज़ाला स्कूल में पनाह वठंदड़ फ़लस्तीनियुनि जो क़त्ले आम। बेघर फ़लस्तीनियुनि खे हिकु क्लासरूम में गॾु करे अंधाधुंध फायरिंग कई वई। इसराइली फ़ौज खीर पीअंदड़ ॿारनि खे बि निशानो बणायो। उतर गज़ा में अबू हुसैन स्कूल ते हमलो, 5 फ़लस्तीनी शहीद। अल-क़स्साम ब्रिगेड मूजिब हमास जे हमलनि में इसराइली आफ़ीसरनि समेत वधीक 15 फ़ौजी मारिजी विया।